कलमे में नमाज़ों में अज़ामें, तकबीर में कलमे में नमाज़ों में अज़ामें, हे नाम इलाही से मिला नाम मोहम्मद। फरमाया ये आदम ने कि मुझे खुल्द बरी में, फरमाया ये आदम ने कि मुझे खुल्द बरी में, लिखा हुआ तो बाप मिला नाम मोहम्मद। इस्लाम की लज्जत तेरे उशाक से पूछो, इस्लाम की लज्जत तेरे उशाक से पूछो, जान आ गई तन में जो लिया नाम मोहम्मद। चंद्र चमाए सचुजे मठियां नूर न भाए, चंद्र चमाए सचुजे मठियां नूर न भाए, कदे उभरी संगड़ो कदे उभरी गच्चु, मुँह में बरई मच्चु तब मटना है मोहम्मद जो। या रब्बी सल्ली व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। तमाम हजरात जिनकी मोहब्बत साथ बाआवाज़ बुलंद आका नामदार जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ जो हदियों पेश करो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुजावातुल एहतराम काबिल सद एहतराम इन इदारे के मोहतमिम उस्ताद मोहतरम कारी शेर मोहम्मद इस्लामी साहब, बिरादर अजीज मौलाना मोहम्मद जुबैर हाजानु साहब, बिरादर अजीज हाफिज सनाउल्लाह मंगरियो साहब, स्टेज से जलवा अफरोज उलमाए किराम, इन पिंडाल के अंदर मौजूद मुझा दोस्तों बुजुर्गों और साथियों, तवई असां हिन गोठ के अंदर शान मुस्तफ़ा व अज़मत सहाबा के मुक़द्दस उन्वान सां हिन बाबरकत प्रोग्राम के अंदर जमा थे आयो। दुआ है अल्लाह रब्बुल इज़्ज़त तवई असां जी हाज़री के कबूल व मंजूर फरमाए, ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त तवई असां जी अचण के पांजे बारगाह इलाही में कबूल फरमाए। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन प्रोग्राम के ताउन करण वारन के बेहतरीन जज़ा अता फरमाए। अवां का शे मशीन वठो, उन मशीन सां गॾु अवां खे हिकिड़ो गाइड बुक मिलंदो, हिकिड़ो इंस्ट्रक्शन जो किताब मिलंदो, जंहिंजे अंदर लिखियल हूंदो आहे हिन मशीन खे कीअं ऑपरेट कजे, हिन मशीन खे कीअं इस्तेमाल कजे। अगर अवां उन मशीन के उन गाइड बुक के अंदर लिखियल हिदायतुन के मुवाफिक हलाइंदो, उहा मशीन सही हलंदी, उहा मशीन ठीक हलंदी। अगर अवां उन मशीन के उन किताब के अंदर लिखियल हिदायतुन के उबतड़ हलाइंदो, उहा मशीन खराब थी वेंदी, उहा मशीन न हलंदी। अड़े नमूने से मुझे अल्लाह जने हिन दुनिया के वजूद बख्शो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त सबनी का पेरे इंसान जनाब आदम अलैहिस्सलाम के हिन दुनिया की सरजमीन ते उमाणियो। आदम अलैहिस्सलाम दुनिया की सरजमीन ते पेरो इंसान बाहे, पेरो नबी बाहे। जिए जिए इंसानियत तरक्की कंदी वई, तिए तिए अल्लाह रब्बुल इज़्ज़त पांजा नबी दुनिया के अंदर उमाणी दो वयो। कदे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जनाब मूसा अलैहिस्सलाम के दुनिया के अंदर उमाणियो, कदे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जनाब ईसा कलीमुल्लाह के दुनिया के अंदर उमाणियो, कदे अल्लाह
रब्बुल इज्जत इब्राहिम खलीलुल्लाह के दुनिया के अंदर उमाणियो कले अल्लाह रब्बुल इज्जत नूह नजीउल्लाह के दुनिया के अंदर उमाणियो जने मुझे अल्लाह ॾिठो हाणे नबूवत जो इख्तिताम थियण घुर्जे हाणे आखिरी नबी के उमाणण घुर्जे अल्लाह रब्बुल इज्जत आखिरी नबी तवाई असांजे जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सच्चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के उमाणियो अल्लाह रब्बुल इज्जत यो ऐलान करे छडियो हाणे मां आखिरी नबी के उमाणे रहियो आया हिन नबी का को न का शरीयत ईंदी न को किताब ईंदो तवाई असांजे लाइ क़यामत ते ईंदड़ इंसानन जे लाइ अल्लाह रब्बुल इज्जत पांजे महबूब नबी के उमाणियो ऐं अल्लाह रब्बुल इज्जत पांजे महबूब हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हिन कुरान मजीद जी सूरत सां तवाई असांजे लाइ गाइड बुक ॾेई छॾियो इंस्ट्रक्शन जो किताब ॾेई छॾियो त इंसान अगर हिन किताब जे मुवाफिक पांजी जिंदगी गुजारींदो हिन किताब जे अंदर जेके हिदायतूं लिखियल आहिनि जेके तरीक़ा लिखियल आहिनि जेका रविश लिखियल आहे जिन शयुनि जो हुकुम आहे अगर हिन मुवाफिक तव्हां हलंदो तव्हां दुनिया में कामयाब थी वेंदो आखिरत में कामयाब थी वेंदो गोया कि मुंहिंजे अल्लाह पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तवाई असांजी हिन जिंदगी गुजारण जे लाइ कुरान मजीद जी सूरत में ही किताब अता फरमायो सुभान अल्लाह अवाजे सामने हिन नंढी सूरत मां तिलावत कई आहे 3 सिपारे जे अंदर जेके सूरतुल कौसर जे नाले सां याद कयो वेंदो आहे अक्सर नंढड़नि ॿारनि खे इहा सूरत याद हूंदी अगर जे इन सूरत जे पसे मंजर जे अंदर इख्तिलाफ आहे के उलमाए किराम लिखन था ये मक्की सूरत आहे के उलमाए किराम लिखन था ही मदनी सूरत आहे लेकिन ये नंढी सूरत बज़ाहिर तमाम नंढड़ी आहे लेकिन इन जो पसे मंजर इन जो शान नुज़ूल हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान मुबारक ते या सूरत नाज़िल कई वई इन सूरत जे अंदर अल्लाह रब्बुल इज्जत पांजे महबूब जो शान बयान कयो आहे अल्लाह रब्बुल इज्जत फरमाए थो इन्ना आतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिका वन्हर इन शानिअक हुवल अबतर सुभान अल्लाह मुफस्सिरीन किराम लिखियो आहे यह सूरत कदे नाज़िल थी अल्लाह रब्बुल इज्जत हिन सूरत के उन वक्त नाज़िल फरमायो जडे अल्लाह रब्बुल इज्जत पांजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आखिरी पुट जनाब इब्राहिम अलैहि सलाम वफात करे वियो उन वक्त में अल्लाह रब्बुल इज्जत ये सूरत नाज़िल किया अवा उलमाए किराम का बुधवा सीरत के किताबन में पढ़ियो अल्लाह रब्बुल इज्जत पांजे महबूब हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दुनिया की सरजमीन ते 3 पुत्र अदा कया ऐं 4 न्याणियूं अदा कई सुभान अल्लाह घणा पुत्र अदा कया 3 पुत्र न्याणियूं घणियूं अदा कई उलमाए किराम नाला लिखाइन पहले पुत्र जो नालो तय्यबा बे पुत्र जो नालो इब्राहिम कासिमा टे पुत्र जो नालो इब्राहिम लेकिन मुझे अल्लाह जी मर्जी अगर चाहे कुरान में औलाद दे इब्राहिम खलील के अल्लाह खान को पुछाणो न तो करे सके अगर चाहे अल्लाह रब्बुल इज्जत जो नबी छोने हुजे औलाद घुरंदो रहे रब औलाद न दे चाहे तो अल्लाह का औलाद छिके न तो उठी सके अगर अल्लाह के औलाद दे न दबने में वापस पाण वट घुराए छले तो कोई इंसान अल्लाह का पूछी न तो सके सुभान अल्लाह मुझे अल्लाह कुरान मजीद के अंदर इरशाद फरमाए तो लिल्लाहि मुल्कुस समावाति वल अर्ज़ यखलुकु मन यशाउ इनासा व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर रब जो कुरान आवाज सुने इंसान शायद तुझे ज़हन में हुजे तुझे फिक्र में हुजे अगर मुखे जवानी होंदी मां औलाद पैदा करे सगा तो अगर मुखे ताकत होंदी मां औलाद पैदा करे सगा तो अगर मुखे का बीमारी होंदी मुखे औलाद न तो दे रब तो फरमाए इंसान औलाद चाहे जवानी में हुजे कुराड़प में हुजे नंढी उम्र में हुजे रब तो फरमाए इहो सिस्टम मां पाण वटि रखी छॾियो सुभान अल्लाह रब तो फरमाए लिल्लाहि मुल्कुस समावाति वल अर्द मां हिन आसमान जो भी मालिक आहियां जमीन जो भी मालिक आहियां चंड ऐं सितारे जो भी मालिक आहियां हिन सिज जो भी मालिक आहियां रब तो फरमाए पूरी दुनिया जी कब्ज़ा कुदरत वो अल्लाह जे हथ में आ जेके चाहे पुट अदा कया
जेके चाया न्याणी अता कया जेके चाया तुम जुमना अता कया रब तो फरमाए या मुझी बादशाहता इहा मुझी कुदरता तो इंसान मुखा सवाल न थो करे सके सुभान अल्लाह। अरे जो मुसलमान शायद समझे तो कलंदर शहबाज मुखे पुट जो औलाद दीदो शाह अब्दुल लतीफ भिटाई मुखे पुट जो औलाद दीदो अब्दुल्ला शाह गाजी मुखे पुट जो औलाद दीदो हालनी शरीफ जगाती नशीन हजरत सैयद गुलाम दस्तगीर शाह रहमतुल्लाह अलैहि मुखे पुट जो औलाद दीदा रब तो फरमाए इंसान मुझा वलिया मुझा अल्लाह वारा तुझे लाए दुआ जरूर घुरी सकन था तो के तावीज दे सकन था तो के वजीफो दे सकन था लेकिन औलाद दे मु अल्लाह जो कम। नारे तकबीर नारे तकबीर शाने मुस्तफा शाने साहबा शाने अहले बैत नारे तकबीर। एड़े नमूने से मुझे अल्लाह पांचे आखिरी नबी जनाबे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के प्रे पुत्र अता कया लेकिन नडपण जी हालत में तेरो पुत्र तैयब वफात करे वियो बियो पुत्र कासिम वफात करे वियो बियो पुत्र इब्राहिम अलैहि सलाम बीमारी जे हालत में नडपण जो वक्त अल्लाह जो नबी हम सदाए परेशान अखिन मानी रवही आया अल्लाह जो महबूब फरमाए तो या इब्राहिम इन्ना बिफिरादिका लमहज़ूनीन ए मोजा पुत्र इब्राहिम तुझे बिछोड़े थे मां परेशान आया मां हम सदा आया फितरती तौर मुझे अखिल मानी रवही आया पुत्र जो औलादा बिछोड़ो करीबा बीमारी की हालत अल्लाह रब्बुल इज्जत जो महबूब बिया पांचे पुत्र के बचाए न हो सके पांचे पुत्र के जिंदगी न छोड़ सके होड़ा अल्लाह रब्बुल इज्जत पांचे कुदरत कामिला जो मुशाहिदो कराइन था ए मुझा महबूब नबी तू तो मुझो एडलो लाडो नबिया एतरो प्यारो नबिया एतरो महबूब नबिया अगर तू पांची आंगुर मुबारक आसमान जी तरफ खड़ी मां चंद के टुकड़ा करे छड़िया ए मुझा महबूब तुझे हथ में अगर पत्थरियों हुजन कंकरियों हुजन उनन खामा गालाया लेकिन ए मुझा महबूब नबी तोखे अल्लाह जी कुदरत में जर्रे बराबर बुके शे जो हक कोने दुनिया जे अंदर कुदरत हलंदी बादशाहत हलंदी हिकड़े मां अल्लाह जी सुभान अल्लाह। होड़ा मक्के जा काफिर खुशू था मनाए मक्के जा काफिर गबे के मुबारक था दे ए मक्के जा काफिर दिसो त सही दुनिया जे अंदर पीउ खा पो उन जो पुत्र पांजे पी जी जागे ते वेंदो आ पांजे पी जे मिशन के पूरो कंदो आ पांजे पी जी बुधाए वाट ते हलंदो आ अगर के मदरसे जो मोतमिम हुजे पांजे पी पुत्र ते मेहनत कंदो जो पुत्र वडो थी करे मदरसे के संभाले अगर को जमीन के कहीं दवा हारिया पांजे पुत्र के हारी बनाइदो जी मुझे वजन खा पो मुझो पुत्र मुझी जमीन संभाले सके अगर के स्कूल में को उस्ताद पांजे पुत्र के पढ़ाई दो मुझे वजन खा पो मुझो पुत्र मुझी सीट संभाले अगर दुनिया जे अंदर ऑफिसर छोड़ हुजे पुलिस जे अंदर हुजे डेमोक्रेट्स में हुजे केम सीट पे हुजे हर इंसान जी ख्वाहिश हुंदी मां पांजे पुत्र के तक उठाया हाफिज पांजे पुत्र के हाफिज बनाइंदो आलिम पांजे पुत्र के आलिम बनाइंदो त मोका पो मुझे मिशन के पूरो करे मक्के जा काफिर सोचे था अल्लाह जे महबूब जा पुत्र फोट थी वया अल्लाह जे महबूब जा पुत्र दुनिया जे अंदर न बचा ही दीन खत्म थी विदो इस्लाम खत्म थी विदो तौहीद जी दावत खत्म थी विदी कुरान जी दावत खत्म थी विदी मक्के जा काफिर हिक बे के मुबारक था दे पान में खुशियों मनाइन था दारुल नदवा मक्के जे अंदर हिक बे के मिठाइयों था तकसीम कन होड़ा अल्लाह जो प्यारो फरिश्तो जिब्राइल अचे तो या अल्लाह मुझे यो वक्त बर्दाश्त न थो थे या अल्लाह तू जो महबूब नबी परेशान अखिन मानी रथा वहन तुझे महबूब जे चेहरे ते गम्मा तुझे महबूब जे चेहरे ते परेशानियां या अल्लाह मुखे यो समान मंजर यो मुखा न थो विसरे या अल्लाह आखिर केड़ी गाला
मुझे अल्लाह फरमाए तो ए फरिश्तो आईना पांचे महबूब के आखिरी नबी बनाया हुआ क़यामत ते ईंदड़ इंसान जो नबी बनाया हुआ पूरी इंसानियत जो नबी बनाया हुआ ए जिब्राइल मां पांचे महबूब जे सदके क़यामत ते ईंदड़ इंसान के बुधाइण चाहियां थो त औलाद देण वारो केरा अदा गलेगा अल्लाह औलाद देण वारो केरा अल्लाह औलाद के बचाइण वारो केरा औलाद के सही रस्तो दिखाण वारो केरा अल्लाह जो कुरान मजीद में फरमाए तो अल्लाह जो महबूब नबी परेशान हज़रत जिब्राइल आयो नंढी सूरत खणी आयो इन्ना आतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिका वन्हर इन्न शानिअक हुवल अबतर ए मुझा महबूब तू परेशान न थी तू गमज़दा न थी असां तोखे कौसर अता कयो आ इन्ही जे लाइ तू पंहिंजे रब जी इबादत कर पंहिंजे रब जी बंदगी कर बेशक तुंहिंजो ई दुश्मन तबाह बर्बाद थींदो तुंहिंजो ई दुश्मन ख़त्म थी वेंदो मुफस्सिरीन कराम इन लफ्ज़ कौसर जी तमाम बड़ी माना लिखी है तकरीबन तफासीर के अंदर उलमाए किराम 29 माना लिखियो आहिन त अल्लाह से फरमायो ए मुझा महबूब तोखे असा कौसर अता फरमायो कि आलिम सगोरा लिखन था कौसर मा मुराद हौज़े कौसर कि आलिम सगोरा लिखन था कौसर मा मुराद हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की खत्म नबूवत कि आलिम सगोरा लिखन था त कौसर मा मुराद कुरान मजीद कि आलिम सगोरा लिखन था कौसर मा मुराद हिन कुरान जो एजाज कि आलिम सगोरा लिखन था कौसर मा मुराद अल्लाह जे महबूब जी रहमत कि आलिम सगोरा लिखन था कौसर मा मुराद अल्लाह रब्बुल इज्जत जे महबूब जो शान बयान कयो लेकिन मौलाना अबुल कलाम आजाद रहमतुल्लाह अलैह जेके बर्रे सगीर जा बड़ा आलिम बड़ा मुफक्किर मुफस्सिर गुज़रे आहिनि उन्हनि कौसर जी अजीब माना लिखी आ फरमाइन था इन्ना आतैनाकल कौसर ए अल्लाह जा महबूब नबी अल्लाह रब्बुल इज्जत हर शे जी चंगाई हर शे जी भलाई तोखे अता फरमाई आ और समझो बेहतरीन हिकड़ी तहां सामू पॉइंट बयान करे रहे अल्लामा अबुल कलाम आजाद रहमतुल्लाह अलैहि फरमाए तो इन्ना आतैनाकल कौसर जी माना बयान करे तो ए अल्लाह जा महबूब हर शे जी चंगाई हर शे जी भलाई अल्लाह रब्बुल इज्जत तोखे अता फरमाया इन जो तफसीर इहो थींदो त दुनिया जे अंदर अगर ही सिज जो अल्लाह जे महबूब जे तुफैल पैदा थियो अगर चंद्र दुनिया जे अंदर नजर अचे तो अल्लाह जे महबूब जे सदके तखलीक थियो दुनिया जो पेरो इंसान आदम अलैहिस्सलाम दुनिया में जाओ अल्लाह जे महबूब जे सदके पैदा थियो दुनिया के अंदर अल्लाह रब्बुल इज्जत आसमान बनायो जमीन बनाई अल्लाह रब्बुल इज्जत चंद्र सितारा पैदा किया जानवर पैदा किया हर एक शे अल्लाह रब्बुल इज्जत जे महबूब जे सदके पैदा कई इने करे अल्लाह से फरमायो ए मुझा महबूब इन्ना आतैनाकल कौसर दुनिया के अंदर जेका मां के चंगाई नजर अचे को हाफिज नजर अचे को आलिम नजर अचे को कारी नजर अचे को मुहद्दिस नजर अचे को मुफस्सिर नजर अचे को मुदब्बिर नजर अचे को स्कॉलर नजर अचे को बुजुर्ग नजर अचे को मशाइख नजर अचे ए मुझा महबूब दुनिया के अंदर हर एक शे मां तुझे सदके पैदा कई अल्लाह जे महबूब जो शान बयान करे रहे शान मुस्तफा कॉन्फ्रेंस अल्लाह रब्बुल इज्जत पंहिंजे महबूब के तसल्ली दी ए मुझा महबूब तू परेशान न थी ये अकल तवाए सा परेशान थी ना अगर को का गाल बुधाए तो असा के जे ही कटनो ही वहाबी ही फिरल हे कुरान के न था मनिन अल्लाह जे महबूब के न था मनिन असा फौरन परेशान थी ना यार दिस तो सही फलाणो के घटवत तो गाले फलाणे मुझे शान में गुस्ताखी करे छड़ी फलाणे मुके ही लफ्ज चई छड़या तो मुझा महबूब अल्लाह सी पाजे महबूब के हिन दीन जे सदके अल्लाह जे महबूब ये लफ्ज बुधा अल्लाह जे महबूब दीन जे सदके उनन साथ गुस्ताखी कई वई बदकलामी कई वई गुस्ताखाना लफ्ज चया वया लेकिन उनन चया
जिनके अल्लाह रब्बुल इज्जत के महबूब जे शान की खबर नहीं, जिनके अल्लाह रब्बुल इज्जत के महबूब जी शान की खबर ही, ओहे अल्लाह रब्बुल इज्जत के महबूब जा परवाना हा, सहाबा हा, जानसार हा, जिन हिकई कशे अल्लाह रब्बुल इज्जत के महबूब जे मथा कुर्बान करे। सो तमाई असा के परेशान थियण जी जरूरत काने। अरे जो हाफिज सगोरो मस्जिद में पढ़ाए तो, मदरसे में पढ़ाए तो, ई गाल नंढी चई छडी अजे तो सही असा जा मुर्शिद असा जा पीर बुधायो तो सही फलाणो माण्हू के दरकार थोड़े घटवत गालाए तो, गुस्ताखी तो करे, अब छाजे करे तो सा का जाती लजी का जाती तकलीफ है न सही बस मां मदरसे में पढ़ाया तो दीन की खिदमत कया तो या गाल थी वणे हसद तो करे साठ तो करे इने करे तो मुजा दोस्तो मां हाफिजन के आलिमन के दीनदारन के दाढ़ी रखण वारन के पटके रखण वारन के पंहिंजी जिस्म जे मथा सुन्नत के सजाइण वारन के ए बुधाइण चाहियो तो दीन ते हलण ही पटको बधण दाढ़ी रखण शरीयत ते हलण हिन दोने दीन हिन दौर जे अंदर ई आहे जी बाहि जे अंगारन जे हलण बराबर। लेकिन तवाई असा के सब्र करनो पंदो, बर्दाश्त करनो पंदो जी असा जे महबूब बर्दाश्त के। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया था, मन तमस्सक बि सुन्नती इंद फसादी उम्मती फलहु अजरु मियति शहीदा। अल्लाह जो महबूब फरमाए तो हिकड़ो वक्त एड़ो इंदो मुजी हिकड़ी सुन्नत के जेरो करण ॾाढो मुश्किल होंदो, जिस्म ते सुन्नत जे मुआफिक कपड़ा पाइण, जिस्म ते सुन्नत जे मुआफिक पांजो लिबास पाइण, जिस्म ते सुन्नत जे मुआफिक दाढ़ी रखण, जिस्म ते सुन्नत जे मुआफिक पटको पाइण। मुझे महबूब 1400 साल पहिरों फरमायो एडो तडुक्यो होंदो, एडो तडुक्यो होंदो, लेकिन उन वक्त में मुझी उम्मत मजा हिकड़ो शख्स जेको मुझी सुन्नत के पैदा कंदो, हिक सुन्नत जे बदले 100 शहीदन जो सवाब मिलंदो। अदा घणन शहीदन जो 100 शहीदन, घणन शहीदन जो 100 शहीदन। अल्लाह रब्बुल इज्जत जे महबूब फरमायो इन गोठ वारा जलसे जे अंदर आया, जलसे जे अंदर अची करे के आलिम जो वाइस बुधो, इंजी तकरीर बुधो, तकरीर बुधण का पो इन जलसे मां वापस वया, पांजे चेहरे ते मुझे महबूब जी सुन्नत के सिंगारन, पांजे चेहरे ते मथा मथे जे मथा सुन्नत के पैदा कयन, पटको बदन दाढ़ी मुबारक रखन, पांजो हुलियो सुन्नत जे मुआफिक बनायन। अल्लाह जे महबूब फरमायो एहड़ो वक्त दो हिकड़ी सुन्नत ते अमल करण वारे के 100 शहीदन जो सवाब मिलंदो। सुभान अल्लाह। अदा हिकड़े शहीद जो सवाब खबर थो आलिम सगोरा स्टेज ते बैठा आहिनि, उन्हनि खां पुछो मुंहिंजे महबूब फरमायो हिकड़ो शहीद जॾहिं उन जे जिस्म मां हिकड़ो कतरो ज़मीन ते किरे थो, किरण खां पहिरों अल्लाह रब्बुल इज्जत उन जा सब गुनाह माफ़ थो कराए। शहीद इस्लाम, शहीद सिंध अल्लामा डॉक्टर खालिद महमूद समरो रहमतुल्लाह अलैहि जो जॾहिं कतरो ज़मीन जे मथां किरियो, किरण खां पहिरों मुंहिंजे महबूब फरमायो त शहीद थींदड़ जा सब गुनाह मां ईअं माफ़ थो करे छॾियां जीअं हीअं को ॿार पंहिंजे माउ जे पेट मां पैदा थियो। सुभान अल्लाह। लेकिन तव्हां असांखे हिकड़ी सुन्नत जे मथां अमल करण जो अल्लाह रब्बुल इज्जत जे महबूब फरमायो हिकु न 100 शहीदन जो सवाब अता फरमायो। इंशाअल्लाह सुन्नत ते अमल थींदो। असांजे उस्ताद मोहतरम क़ारी शेर मोहम्मद साहब हेॾो वॾो जलसो कयो, हेॾो वॾो पिंडाल सजायो। अगर हिकड़ो बि असांजो हिन जलसे जे अंदर ईंदड़ इंसान मुवहिद बणिजी वञे, दीनदार बणिजी वञे, नमाज़ी बणिजी वञे, सुन्नत जे मथां अमल करण वारो बणिजी वञे त तव्हां असांजी हीअ सॼी महिनत क़बूल मंज़ूर आहे। अर्ज़ करे रहियो हूं मके जा काफ़िर ख़ुशियूं था मल्हाइनि, हिक ॿिए खे मुबारक था ॾियनि त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो को पुट न बचो, को रूहानी को जिस्मानी पुट न बचो जेको अल्लाह जे महबूब जी दीन जी तबलीग कंदो, अल्लाह जे महबूब जे मिशन खे मटाईंदो, अल्लाह जे महबूब जे क़ुरान जी दावत ॾींदो। मके जा काफ़िर ख़ुशियूं था मल्हाइनि, अल्लाह
ईंदो दुनिया जे अंदर कोई इंसान अबू जहल जो अबू लहब जो उतबे जो नालो रखण वारो न हूंदो। सुभान अल्लाह। अदा इहा आहे कोने तव्हां मां पंहिंजे पुट जो अबू लहब नालो रखंदो, अबू जहल रखंदो, उतबो रखंदो, शीबो रखंदो। ए मुंहिंजा महबूब तूं परेशान छो थो थी? अगर तुंहिंजो जिस्मानी औलाद महफूज़ न आहे मां तुंहिंजे रूहानी औलाद खे पैदा कंदुसि। कंहिंखे अदा? ए मुंहिंजा महबूब नबी तुंहिंजो रूहानी औलाद पैदा कंदुसि। तुंहिंजा सहाबा तुंहिंजा जानिसार ताबईन हुजनि, हिन उम्मत जा बुज़ुर्ग हुजनि, मशाइख हुजनि, आलिम हुजनि, हाफ़िज़ हुजनि, कारी हुजनि। ए मुंहिंजा महबूब नबी इहे सभु तुंहिंजा रूहानी बच्चा हूंदा। ए मुंहिंजा महबूब नबी तूं परेशान न थी। जेके तोखे टोकूं था कनि, जेके तुंहिंजे मथां आङुरूं था कनि, इन्ना आतैनाकल कौसर। ए मुंहिंजा महबूब नबी खरड़ी जे अंदर नंढे ॻोठ जे अंदर मां तुंहिंजा रूहानी फर्ज़ंद पैदा कंदुमि। हाफ़िज़ जी सूरत में, आलिम जी सूरत में, कारी जी सूरत में। ए मुंहिंजा महबूब नबी पूरी दुनिया जे अंदर कदम कदम ते हर ॻोठ में हर बैराड़ीअ में तुंहिंजा रूहानी बच्चा पैदा कंदुमि। ए मुंहिंजा महबूब नबी तूं परेशान न थी। अगर तुंहिंजो जिस्मानी औलाद न बचियो आहे तुंहिंजे हिन मिशन जो, तुंहिंजे क़ुरान जो, तुंहिंजी तौहीद जी ज़िम्मेदारी मां अल्लाह फसल्लि लिरब्बिका वन्हर। ए मुंहिंजा महबूब नबी तूं नमाज़ पढ़ंदो रह, इबादत कंदो रह, कुर्बानी कंदो रह, ख़ैर ख़ैरात कंदो रह। इन्न शानिअक हुवल अबतर। ए मुंहिंजा महबूब तुंहिंजो दुश्मन, तुंहिंजे मथां खिलू करण वारो, टोकू करण वारो, आङुरूं खणण वारो, उहो ई ज़लील ख़्वार थींदो। अदा कुरान सोचे इन्न शानिअक हुवल अबतर। त जेको इंसान कुरान जे मुखालिफ हूंदो, दीन जो मुखालिफ हूंदो, अल्लाह जे महबूब जी शरीयत जे मुखालिफ हूंदो, उहो नाकाम थींदो। कामयाब केरु थींदो? उहो इंसान कामयाब थींदो जेको अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे महबूब जी ॿुधायल बात ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे महबूब खे तसल्ली थो ॾे। इन्ना आतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिका वन्हर इन्न शानिअक हुवल अबतर। ए मुंहिंजा महबूब नबी असां तुंहिंजा रूहानी बच्चा पैदा करे छॾिया। दुनिया जे अंदर हर शइ जी चङाई, हर शइ जी भलाई असां तोखे अता फरमाई। ए मुंहिंजा महबूब नबी अगर तूं पंहिंजी आङुर आसमान जी तरफ़ बुलंद कंदे मां चंड खे ॿ टुकड़ा करे छॾींदुमि। अगर तूं चाहींदे तुंहिंजे हथ में जेके पत्थर हूंदा तोसां हम कलामी थींदा। ए मुंहिंजा महबूब नबी अगर तूं चाहींदे घुमण चाहींदे मेराज ते मां तोखे सैर कराईंदुमि, जन्नत जो सैर कराईंदुमि, तोखे मां दुनिया जा अजाइबा ॾेखारींदुमि। ए मुंहिंजा महबूब नबी परेशान न थी। दुनिया जे अंदर हर शइ जी चङाई, हर शइ जी भलाई मां तोखे अता फरमाई। हज़रत अबू हुरैरा जो नालो तव्हां ॿुधो आहे। हिकिड़े दफ़े अबू हुरैरा साईं अचे थो, अल्लाह जे महबूब जे दर ते अचे थो, अची करे अर्ज़ रखे थो, ए अल्लाह जा महबूब नबी अबू हुरैरा तव्हांजो ग़ुलाम अबू हुरैरा तव्हांजे मथां ईमान आंदो आहे। या अल्लाह, अल्लाह जा महबूब नबी अबू हुरैरे जी हिकिड़ी ख़्वाहिश आहे, हिकिड़ी तमन्ना आहे। अल्लाह जो महबूब चए थो अबू हुरैरा ॿुधाए त सही कहिड़ी ख़्वाहिश आहे, कहिड़ी तमन्ना आहे? ए अल्लाह जा महबूब नबी मां तव्हांजो ग़ुलाम, तव्हांजो नौकर, तव्हांजो परवानो, तव्हांजो जानिसार। मूंखे उम्मीद आहे त जन्नत में अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूंखे तव्हां सां गॾु रखंदो, आख़िरत में तव्हां सां गॾु रखंदो, आख़िरत जे मराहिल में मां तव्हांजी ख़िदमत में हूंदुमि। या अल्लाह, ए अल्लाह जा महबूब नबी अबू हुरैरे जी हिकिड़ी ख़्वाहिश आहे। कहिड़ी ख़्वाहिश आहे? अबू हुरैरा साईं फरमाए थो, ए अल्लाह जा महबूब मुंहिंजी अम्मड़ जी हिदायत लाइ दुआ करो। मुंहिंजी अम्मड़ अञा ताईं कुफ्र जी हालत में आहे, उन इस्लाम न आंदो आहे। जॾहिं मां सोचींदो आहियां अबू हुरैरा जन्नत में अव्हां सां गॾु हूंदो, लेकिन जॾहिं मां पंहिंजी अम्मड़ लाइ सोचींदो आहियां दिलि में ख़्याल पैदा थींदो आहे त मुंहिंजी अम्मड़ कुफ्र जे अंदरि आहे। अगर इस्लाम जी दौलत सां मालामाल न थी सघी,
ईमान जी दौलत सां मालामाल न थी सघी, जहन्नम में हली वेंदी, जन्नत खां दूर रहंदी। ए अल्लाह जा महबूब, मुंहिंजी अमर जी हिदायत लाइ दुआ करो। हज़रत अबू हुरैरा साईं जे चवण ते अल्लाह रब्बुल इज्जत जा महबूब दुआ घुरनि था, पंहिंजा हथड़ा आसमान जी तरफ़ बुलंद करे दुआ घुरनि था। अल्लाहुम्मा हदी उम्मी अबू हुरैरा, अल्लाहुम्मा हदी उम्मी अबू हुरैरा, अल्लाहुम्मा हदी उम्मी अबू हुरैरा। ए अल्लाह अबू हुरैरा जी अमर खे हिदायत अता फरमा। सहाबा के नाम लिसन था, अल्लाह जा महबूब जॾहिं हथड़ा मथे खणी दुआ घुरनि था, अबू हुरैरो भॼी वियो, दौड़ण लॻो, टुक पाईंदो वियो। के सहाबी पकड़े करे पुछियो, अबू हुरैरा भॼी किॾे थो, भॼी किॾे थो? पर अबू हुरैरा साईं चवण लॻो त मूंखे पंहिंजे महबूब जी दुआ ते एतिरो त यकीन आहे, मां ॾिसण चाहियां थो मुंहिंजे महबूब जा हथड़ा हेठि पहिरियों किरनि था या अल्लाह रब्बुल इज्जत मुंहिंजे महबूब जी दुआ पहिरियों क़बूल थो फरमाए। अबू हुरैरा साईं दौड़ण लॻो, भॼण लॻो, जॾहिं पंहिंजे दरवाज़े ते पहुचो, दरवाज़े ते पहुची करे दर खटकाई, दरवाज़ो खटखटाई, कुछ देर गुज़री वई, अमर न निकिती। अबू हुरैरा साईं परेशान थियो, लॻे थो अॼु मुंहिंजी अमर ॾाढी मूंखां परेशान आहे, अॼु मूंखां ॾाढी कावड़ में आहे, जो दर नथी खोले। कुछ देर खां पोइ दरवाज़ो खड़कियो, दरवाज़ो खुलियो, दरवाज़े खुलण खां पोइ अबू हुरैरा खे हुनजी अमर चए थी, ए अबू हुरैरा, लॻे थो तुंहिंजी दुआ क़बूल थी वई आहे, तुंहिंजे महबूब जी दुआ क़बूल थी वई आहे। मां देर इन जे करे कई, मां गुस्सो पई कयां, हाणे मूंखे पंहिंजे महबूब ॾे वठी हल, मां तुंहिंजे महबूब ते मथां कलमो पढ़ां। इहा माना आहे इन्ना आतैना कल कौसर, ए मुंहिंजा महबूब, असां दुनिया जी हर शइ तोखे ॾेई छॾी, अगर तुंहिंजा हथड़ा आसमान जी तरफ़ बुलंद थींदा, असां उन्हनि खे क़बूल कंदासीं। जेका तूं दुआ घुरंदे असां उन दुआ खे क़बूल कंदासीं। तुंहिंजा सहाबा, तुंहिंजा जानिसार, तुंहिंजा परवाना तुंहिंजे मिशन ते हलंदा, और तव्हां ई असां हिन जलसे जे अंदर इहो वाइदो कयूं त इंशाअल्लाह अल्लाह रब्बुल इज्जत जे महबूब जे ॿुधायल वाट ते हलंदासीं। अर्जुन तलबा किराम जी दस्तारबंदी थी रही आहे, अल्लाह रब्बुल इज्जत उन्हनि जी दस्तार खे क़बूल मंज़ूर फरमाए। मां पंहिंजे हिस्से जी दुआ घुरंदुमि, उन खां पोइ इंशाअल्लाह ही प्रोग्राम जारी सारी रहंदो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतुल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुली व खातमिन नबिय्यीन। या अल्लाह असांजी हाज़िरी खे क़बूल फरमा, या अल्लाह असांजे अचण खे क़बूल फरमा। या अल्लाह हिन ॻोठ जे अंदर, हिन बहिराड़ी जे अंदर उस्ताद मोहतरम क़ारी शेर मोहम्मद इस्लामी साहब जेको क़ुरान जो जलसो रखियो, या अल्लाह हिन जे जलसे खे क़बूल फरमा। जेके दोस्त आया आहिनि अचण खे क़बूल फरमा, कदम कदम ते नेकियूं अता फरमा। जिन दोस्तनि ताउन कयो आहे ताउन खे क़बूल फरमा। या अल्लाह हिन इदारे खे ता क़यामत क़ाइम दाइम फरमा, जेके ज़रूरियात आहिनि पर ग़ैबी ख़ज़ाइन में पूरो फरमा। या अल्लाह असां सभिनी खे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतुनि खे पंहिंजे जिस्मनि जे मथां नाफ़िज़ करण जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह जेके बीमार आहिनि सेहत अता फरमा, जेके परेशान हाल आहिनि परेशानी दूर फरमा, जेके मक़रूज़ आहिनि उन्हनि जे कर्ज़ जी अदायगी जा असबाब मुहैया फरमा। या अल्लाह असां सभिनी खे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿुधायल वाट ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। जेके मुंहिंजी जहान से तारियाई तगिन तुंहिंजे लुत्फ़ जे लतीफ़ जे तो दर कमी कान अदल छुटाना फेरो कर को फज़ल जो। या अल्लाह असांजे हाल ते फज़ल जो मामलो फरमा, करम जो मामलो फरमा। या अल्लाह पूरी ज़िंदगी गुनाहनि में गुज़ारी, पूरी ज़िंदगी मासियत में गुज़ारी, मथे जे वारनि खां वठी पेरनि जे नाख़ुन ताईं गुनाहनि में मुब्तला आहियूं। ॾींहं जी रोशनी में गुनाह कया, रात जे अंधेरे जे अंदर गुनाह कया, सभिनी जे साम्हूं ऐलाननि गुनाह कया, सभिनी खां लिखी करे गुनाह कया। या अल्लाह हिन तुंहिंजे क़ुरान जी महफ़िल में सच्ची दिलि सां तौबा ताइब थियूं था, इस्तिग़फ़ार कयूं था। या अल्लाह असांजी गुनाहनि खे माफ़ फरमा। या अल्लाह असांजे गुनाहनि खे माफ़ फरमा। या अल्लाह असांजे गुनाहनि खे माफ़ फरमा। असांजे हाल ते रहम जो मामलो फरमा, करम जो मामलो फरमा। या अल्लाह दरगाह हालानी शरीफ जे बानी हज़रत सी गुलाम दस्तगीर शाह रहमतुल्लाह अलैह जा दर्जात बुलंद फरमा। या अल्लाह हज़रत वालिद साहब के सेहत अता फरमा। या अल्लाह हिन इदारे के क़यामत क़ाइम दाइम फरमा। या अल्लाह हिन महफ़िल
में अच्छी दाढ़ी वाला वे बैठा है जिन दादा सन की ज़ियारत कई उन्हें जी महफिलों में शिरकत कई या अल्लाह उन्हें जी ख़यानगाह के ताक़िया मकाए मैदान फरमा ताम करने वाला खिदमत करने वाला की खिदमत के कबूल फरमा या अल्लाह 26 नवंबर पे लाड़काने के अंदर शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस मुनक़्क़िद थी रही या अल्लाह उन्हें कॉन्फ्रेंस की कामयाब फरमा पानी में भी हिसाब जो मामलो फरमा कायदे इनकलाब अमीर अल-मुमिनीन हज़रत मौलाना फजलुर रहमान साहब की हिफाजत फरमा कायदे सिंध बिरादर अल्लामा राशिद में मंसूर की हिफाजत फरमा उलमा हक़ा की हिफाजत फरमा मदारिस की हिफाजत फरमा खानकानों की हिफाजत फरमा तबलीगी जमात की नुसरत फरमा या अल्लाह जेके उलमा देवबंद जो जमात वाले सबनी की मदद फरमा या अल्लाह जेको घुरी सके सी अता फरमा जेको ना घुरी सके सी असाया बेहतर हो बता फरमा अल्लाहुम्मा रब्बना आतिना फिद दुनिया हसना وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار اللهم ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم وتب علينا يا الله إنك أنت التواب الرحيم وصلى الله تعالى على خير خلقه محمد وعلى آله وأصحابه أجمعين برحمتك يا أرحم الراحمين